जी बिल्कुल हिन वक़्तु असीं सचल थाणे जी हद सफुरा ॻोठ जी मार्केट में मौजूद आहियूं, जिथे हिकु दुकान सां हिकु न ॿ न पर 3 वारदातूं थी चुकियूं आहिनि, जिथे पुलिस हिन वक़्तु बि का रिकवरी न करे सघी आहे। उन्हनि जो केतिरो नुक़सान थियो आहे, अचो त संदन ॻाल्हि ॿोल कयूं। भी आया था यहाँ पे मेडिसिन लेने के लिए और मुझे एकदम शॉप में गया तो वहाँ पे पहले मौजूद थे उन लोगों ने, इनको भी यरगुनार बना रखा था और मेरे से भी जो मेडिसिन के पैसे थे 2-3 हज़ार रुपये वो भी ले लिए। वो करूँ था इधर पुलिस जी जो है नफ़री वधाई वञे और जेकी इधर पुलिस भी आहे न उहो बि खाऊ आहे। इन्हें का भी ये समझो पंहिंजो जाते गश्त हणनि था न, बाक़ी पीकट काथे बी करे उते पंहिंजी जेको आहे रिश्वतखोरी करनि था, बाक़ी दुकान वारनि का भी जेको आहे न सहूलियत न आहे। 3 वारदात थी चुकियूं आहिनि 2 महीने जे अंदरि न। ठीकु आहे, पहिरीं वारदात थी हुई त असां पुलिस वारनि ॾे वियासीं, असां चयो असां हे मसइलो ईअं थियो आहे, तव्हां हलो असां सां ताउन कयो। त हुननि ईअं चयो त असां अचूं त तव्हां हुते वञी करे बीहो। ठीकु आहे, राति गुज़री वई, कोई न आयो। ॿिए ॾींहुं छॾे 3 ॾींहुं शाम 6 वॻे ॿीहर वारदात थी। ठीकु आहे, उन दौरान असांजे 3 खां 3.5 लख नुक़सानु थी वियो हुयो। पुलिस चीफ मेमन साहब खे मुतालबो आहे त असांखे तहफ़ुज़ कयो वञे ऐं असां सां ताउन कयो वञे, त जीअं ॿीहर असां सां अहिड़े क़िस्म जी वारदातूं न थियनि। टाइम भी ऐसा हुआ है कि रश के टाइम पे हुई है, ऐसा नहीं था कि दुकानें बंद थी और बहुत ख़राब सूरत हाल है यहाँ पे। नहीं कोई पुलिस, कोई गश्त नहीं है, कोई सिक्योरिटी नहीं है, जबकि मेन कमर्शियल एरिया है। ये आपके सामने मेन रोड है, आप देख रहे हैं सफूरा का मेन रोड है। ये सफुरा मार्केट जे हिक ई दुकान तां 3 दफ़ा फुर थी वियल जेके मालिक आहिनि दुकानदार, उन्हनि जो मुतालबो आहे त कराची पुलिस चीफ हिन मार्केट खे बि पुलिस जी जेको आहे सो गश्त वधाए संदन तहफ़ुज़ ॾिनो वञे। जी।